क़ौमी टीम अॼुकल्ह ॿिनि टेस्ट मैचुनि जी सीरीज़ खेॾण लाइ श्रीलंका जे दौरे ते मौजूदु आहे ऐं बाबर आज़म जी कप्तानी पाकिस्तानी टीम 16 जुलाई ते आइलैंड्स ख़िलाफ़ मैदान ते लहंदी। पाक श्रीलंका सीरीज़ ICC टेस्ट चैंपियनशिप जे टें मरहले में क़ौमी टीम जी पहिरीं सीरीज़ आहे। अज़हर अली खे कप्तान तां हटाइण बैदि बाबर आज़म खे पाकिस्तान टीम जो कप्तान मुक़ररु थिए 1 साल खां वधीक अरसो गुज़री चुको आहे, पर 1 साल गुज़री वञण बावजूदि संदसि क़यादत में पाकिस्तान कंहिं बि टीम ख़िलाफ़ डिघे फॉर्मेट में कामयाबी हासिल नाहे करे सघियो। जंहिं बैदि बाबर आज़म जी कप्तानी जे तरीक़ेकार ते कई सुवाल उथी रहिया आहिनि। 1 साल अॻु बाबर आज़म जी क़यादत में पाकिस्तान टीम श्रीलंका ख़िलाफ़ ई गाल टेस्ट मैच में 342 रन्सुनि जो हदफ़ 6 विकेटुनि ते हासिल करे कामयाबी हासिल कई हुई। उन खां पोइ क़ौमी टीम खे 1 साल दौरान कंहिं बि टेस्ट में फतह नाहे मिली। श्रीलंका जे दौरे में गाल जी ॿी टेस्ट में पाकिस्तानी टीम खे 246 रन्सुनि तां शिकस्त सां मुंहुं ॾिसणो पियो। जंहिं बैदि गुज़िरियल साल जे आख़िर में बेन स्टोक्स जी कप्तानीअ में इंग्लिश टीम पाकिस्तान जो दौरो कयो। इंग्लैंड 3 टेस्ट मैचुनि जी सीरीज़ में पाकिस्तान खे वाइट वॉश शिकस्त ॾिनी, जॾहिं त सेप्टेंबर 2022 खां जनवरी 2023 ताईं न्यूज़ीलैंड पाकिस्तान जो दौरो कयो ऐं इहा सीरीज़ बिना नतीजे ते ख़तम थी वई हुई। गुज़िरियल 15 महीननि दौरान पाकिस्तान क्रिकेट टीम 10 टेस्ट मैचूं खेॾियूं आहिनि, जंहिंमें बाबर आज़म जी कप्तानी में 5 में शिकस्त मिली, 1 में कामयाबी, जॾहिं त 4 मैचूं बिना नतीजे जे ख़तम थियूं। ICC टेस्ट चैंपियनशिप पहिरीं ऐं ॿिए मरहले में नाकामी बावजूदि क्रिकेट परस्तारनि खे इहा उमेद आहे त बाबर आज़म टें मरहले में अहम किरदारु अदा कंदो, क़ौमी टीम जी कामयाबियुनि जो बुनियादु रखंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk